अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं घोटकी रिपोर्ट अली हसन महर आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सिविल सोसाइटी घोटकी ऐं शहरी इत्तेहाद घोटकीअ जो एक अहम इजलास गैलेक्सी होटल में थी गुज़रियो, जिते इकबाल मगसी ऐं संदसि मासूम पुट बासित मगसीअ जी बाज़ियाबीअ लाइ मीटिंग कोठाई वई। घोटकीअ जो अमुन तबाह ऐं घोटकी ज़िलो धाड़ेलनि जो गढ़ बणिजी वियो। SSP घोटकी अमुन कराइण में नाकाम। ईद रात अगवा थींदड़ इकबाल मगसी ऐं मासूम पुट बासित मगसीअ खे SSP घोटकी तोड़े घोटकी जा चूंडियल नुमाइंदा आज़ाद कराए न सघिया। इकबाल मगसी ऐं बासित मगसीअ जी आज़ादीअ लाइ कोठायल सिविल सोसाइटी कॉन्फ्रेंस खां पोइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। सिविल सोसाइटी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सिंध बार काउंसिल जे अॻुवाण एडवोकेट अब्दुर्रज़ाक महर, एडवोकेट लालबख्श घोटो, ख़ालिद लाखो, रऊफ़ पारस दायो, रईस अलावसायो घोटो, अलावरायो बोज़दार, अयाज़ लतीफ़ दायो, मोहम्मद नवाज़ बंबरो, गफ़ार गडाणी, सारंग कलादी, एहसान कलादी, रशीद सिंधी, शफ़क़त मलिक, सचल प्रेस क्लब जो बानी, लेखक, सीनियर सहाफ़ी फरमान लगारी, सहाफ़ी अली हसन महर, महबूब घोटो, मोहम्मद हसन चाचड़, आज़म चाचड़, ममताज़ अरबाणी, उस्ताद सुदाम चंद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इकबाल मगसी ऐं संदसि मासूम पुट बासित मगसी ईद जी राति अगवा थिया हुआ। हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो उन्हनि जे दर ते लड़ी न वियो आहे। अहिड़नि नाम निहाद अवामी नुमाइंदनि खे फौरी तौर ते मुस्तफ़ी थियणु घुरिजे। उन्हनि चयो त घोटकीअ जो शऊर जागी रहियो आहे। मासूम ॿार जी बाज़ियाबीअ लाइ गैलेक्सी होटल ते सिविल सोसाइटी घोटकी पारां IG सिंध वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था फिलफौर आज़ादी ॾियारी वञे। घोटकी ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़तमु करे शहर वासियुनि तोड़े ॿारियाड़ी में वधंदड़ बेचैनी ख़तमु कई वञे, जंहिंमें घोटकी सिविल सोसाइटी जे सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो आज़ाद न्यूज़ घोटकी। तेज़ तरीन सिंधी ख़बरुनि जो न्यूज़ चैनल आज़ाद न्यूज़ घोटकी।